ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 12 अध्याय में श्री भगवान रामचंद्र जे पुत्रन लव ऐं कुश जे वंश जी कथा ॿुधी हुई। तंहिं बाद अध्याय 13 में राजा नम जी कथा ॿुधी, जंहिं जो गुरु विशिष्ट जी हो, जंहिं हिक दफ़े यज्ञ करण वास्ते पंहिंजे गुरुअ खे चयो। तॾहिं गुरु चयो त हिन वक़्तु मूंखे देवलोक में इंद्र जो यज्ञ करण वास्ते वञणो आहे, उतां वरंदे ई तुंहिंजो यज्ञ कंदसि। तॾहिं राजा चयो त भले तव्हां वञो। उन खां पोइ राजा पंहिंजे गुरुअ जे वञण बाद ॿिए कंहिं रखेश्वर खां यज्ञ करायो। ऐं उन खां पोइ जॾहिं विशिष्ट जीअ खे इहा ॻाल्हि ख़बर पई, तॾहिं विशिष्ट जी क्रोध में अची राजा नम खे श्राप ॾिनो त तुंहिंजा प्राण निकिरी वञनि। ऐं राजा नम बि श्राप ॾियण जी सुमर्थी रखी थे त उन बि गुरु विशिष्ट खे साॻियो ई श्राप ॾिनो। तंहिं बाद ॿिन्ही जा प्राण निकिरी वञनि था। ऐं उन खां पोइ राजा नम जे जीअण वास्ते गौतम ऐं ॿियनि रखेश्वरनि वरी यज्ञ करे देवताउनि खे प्रसन्न करे उन खे जीआरायो। तॾहिं राजा नम चयो त हिन फ़ानी दुनिया ऐं हिन फ़ानी शरीर लाइ आउं छा करियां। ही त हिकु ॾींहुं ज़रूरु नास थी वेंदो। अहिड़ी कृपा करियो जो मां हमेशा क़ाइमु रहां। देवताउनि इहो ॿुधी राजा खे आशीर्वाद ॾिनो त राजा बिना बदन जे सभिनी जीवन जी पलकनि में वासो कंदो। इहो वरदान ॾेई देवताऊं पंहिंजे घर रवाना थी विया ऐं रखेश्वरनि राजा नम जे शरीर खे विलोरे हिकिड़ो छोकिरो तमामु सुंदर ऐं तेजवान पैदा कयो, जंहिंजो नालो जनक थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। उन जे वंश में ॿिया केतिरा ई प्रतापी राजा थिया, जेतोणीकि उहे सभई जुदा जुदा हुआ, लेकिन सभिनी जा नाला जनक हुआ। जिन मां हिकिड़े जनक खे खेत मां सीता नाले कन्या प्राप्त थी हुई, जंहिंजी शादी श्री भगवान रामचंद्र सां थी हुई। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 14 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे चंद्रवंशी राजाउनि जी कथा। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, हाणे मां चंद्रवंशी कुल जी पैदाइश ॿुधायां थो। नारायण भगवान जी नाभीअ मां कंवल गुल निकितो, जंहिं मां ब्रह्मा जी पैदा थियो। ऐं ब्रह्मा जी अख मां उत्तर मुनि जनम वरितो। ऐं उत्तर मुनीअ मां चंद्रमा पैदा थियो, जो सभिनी ब्राह्मणनि, सितारनि, औखुदनि ऐं वणनि वग़ैरह जो राजा थियो। चंद्रमा बृहस्पतिअ खे गुरु करे राजसूय यज्ञ करण शुरू कयो। उन यज्ञ में गुरु बृहस्पतिअ जी स्त्री तारा जा तमामु सुंदर हुई। सा छल कपट सां हथ कई, जंहिं ते दैतन चंद्रमा जो पासो ऐं देवताउनि बृहस्पतिअ जो पासो वठी पाण में महायुद्ध कई। तॾहिं ब्रह्मा जी आज्ञा सां चंद्रमा बृहस्पतिअ खे स्त्री मोटाए ॾिनी। तारा खे चंद्रमा मंझां गर्भ थियो हो। जॾहिं तारा खे उन गर्भ मां हिकिड़ो बालक पैदा थियो, जंहिंजो रूप ॾिसी गुरु बृहस्पति चाहियो त ही छोकिरो मां खणा, ऐं चंद्रमा चाहियो थे त ही छोकिरो मां खणा।
जॾहिं उन छोकिरे जे खणण ते ॿिन्ही जो झगड़ो थियो तॾहिं ब्रह्मा जी तारा खां पुछियो त हीउ छोकिरो कंहिं मंझां पैदा थियो आहे। तारा जवाबु ॾिनो त स्वामी चंद्रमा मंझां। तंहिं करे ब्रह्मा जी आज्ञा सां उहो छोकिरो चंद्रमा खयो ऐं उन जो नालो बुध रखियो। बुध खे इला नाले स्त्रीअ मां परूरा नाले पुटु वॾो प्रतापी तेजवान ऐं सुंदर पैदा थियो। राजा परूरा जे नामूस बल ऐं धर्म जी वॾाई उर्वशी अप्सरा इंद्र जे दरबार में ॿुधी हुई। जॾहिं हिकिड़े ॾींहुं उर्वशी अप्सरा मित्रावरन जे तप करण वारे आस्थान ते वञी निकिती ऐं उन जो रूप ॾिसी मित्रावरन जो वैर्य किरी पियो। तॾहिं मित्रावरन उन खे श्राप ॾिनो त तूं मुंहिंजे आस्थान ते अची मुंहिंजो तप भंग कयो आहे, तंहिं करे तूं मृत्यु लोक में वञी रहो। उन श्राप सबबु उहा अप्सरा मृत्यु लोक में आई। तॾहिं हू राजा परूरा जे घर में रहण जो वीचार करे उन बाग में वेही ऐं हिकिड़ो जराऊ हिंदोरो हिकिड़े वण में टंगे लुॾण लॻी। जॾहिं राजा पंहिंजे मालीअ खां उन जी ख़बर ॿुधी बाग में आयो तॾहिं उन जो रूप ॾिसी मथसि मोहिजी घणो हेठि करे उर्वशी अप्सरा खे पाण वटि रहण वास्ते चयो। तॾहिं हिन महासुंदरी चयसि त ए राजा, तूं टिन ॻाल्हियुनि जो अंजाम कर त मां तो वटि हली रहां। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 14 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।